वालेकुम नादरीन, इशू ऑफ द डे सां गॾु हाज़िर आहियूं। नादरीन, सिंध अंदरि मकानी चूंडनि जे ॿिए मरहले में कराची डिवीज़न ऐं हैदराबाद डिवीज़न जे समूरनि ज़िलनि में इलेक्शन थी रही आहे। उन लाइ 15 जनवरी ते पोलिंग थींदी। सो इलेक्शन जे सिलसिले में चूंड सरगर्मियूं बि तेज़ थी रहियूं आहिनि। उमेदवार मैदान ते लथल आहिनि। ॾींहं जो राब्ता मुहिम हले पई ऐं सिज लथे खां पोइ कार्नर गॾिजाणियुनि जो सिलसिलो नज़र अचे थो। इलेक्शन कमीशन पारां पिणु चूंडनि जे हवाले सां इंतज़ामनि खे हथ में शिकल ॾिनी पई वञे। सो अॼु असां सिंध जे गादी वारे शहर कराची ऐं हैदराबाद में चूंड सरगर्मियुनि जे हवाले सां डिस्कस कंदासीं। कराची मां SS न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श खासकेली ऐं हैदराबाद मां SS न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ लगारी असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। पहिरीं असां नबी बख्श ॾांहुं हलूं था। नबी बख्श, तव्हां ॿुधाइजो त कराची में मकानी इदारनि जे हवाले सां छा सूरत हाल आहे ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं जेके पार्टियूं आहिनि उहे मैदान ते आहिनि, उमेदवारनि ऐं वोटरनि जो मूड कीअं थो नज़र अचे? जी बिल्कुल जो आहे सो कराची में जेके मकानी चूंडनि जो ॿियो मरहलो आहे, उन में जेको आहे सो कराची जा जेके 7 ज़िला जेके आहिनि उन्हनि जे 25 टाउननि में जेको आहे उमेदवार जेके आहिनि उहे मैदान ते जेके लथल आहिनि। उन्हनि में सियासी ऐं जेके आज़ाद जेके उमेदवार आहिनि उन्हनि जा जेके 8114 जेके उमेदवार आहिनि उहे पिणु जेके मुक़ाबले में लथल आहिनि। जॾहिं त मां इहो बि ॿुधाईंदो हलां तव्हांखे त जेको मलीर जेको ज़िलो आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो गढ़ सॾियो वेंदो आहे ऐं अॼु बि जेके उते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके चांस आहिनि उहे जेके वधीक जेके नज़र अचनि पिया जेके मलीर में। जॾहिं त अगरि ईस्ट ऐं वेस्ट जी ऐं जेको आहे सो कुरंगी ऐं क्यामाड़ी ऐं ॿियनि ज़िलनि जी जेका ॻाल्हि कजे त उते जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जेका मदे मुक़ाबिले जेका जमायत आहे उहा जमायत इस्लामी जेका आहे उन सां गॾोगॾु MQM जेको पाकिस्तान आहे MQM जो बि जेको आहे सियासी गढ़ जेको आहे रहियो आहे शहर। पर MQM पाकिस्तान जेको आहे सो हाणे हिन महिल जेका आहे उनजी पोज़ीशन बि जेका आहे उहा शहर में कुझु जॻहियुनि ते जेको आहे सो मज़बूत आहे, छो जो उन सां गॾोगॾु जेको आहे PSP जेका जमायत आहे उनजो बि जेको आहे सो उते वोट बैंक आहे। उन सां गॾोगॾु TLP जेका आहे उहा बि जेको आहे सो मैदान ते लथल आहे ऐं उन सां गॾु जमायत इस्लामी जा जेके अॻुवान आहिनि उन जे करे जेको आहे सो जेको MQM जो जेको पहिरीं जेका शुरूआती जेका MQM जी जेका मुक़ाबिलो कंदी हुई ऐं जेको आहे सो उतां जेके आहिनि पंहिंजूं सीटूं जेके कढंदी हुई, पर हिन वार जेको आहे सो उनखे बि जेको आहे सो जमायत इस्लामी सां जेको आहे सो मुक़ाबिलो जेको आहे सो करिणो पवंदो, जेके उनजी बि कराची में जेका पोज़ीशन आहे उहा असांखे कमज़ोर नज़र पई अचे। अॼु त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कराची जे जेके पोलिंग जेको आहिनि उहे 4995 जेके पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वेंदियूं थियूं, जिन में जेको आहे सो 3650 जेका पोलिंग जेके आहिनि उन्हनि खे हिसास जेको आहे सो करार ॾिनो विया। उन हवाले सां जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि उन में जेको आहे सो 14620 पोलिंग स्टेशन में जेको आहे सो पुलिस एहलकार जेके आहिनि उहे जेके तानी जेका आहे सो ड्यूटियूं सर अंजाम ॾींदा ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो 8 जेके पुलिस एहलकार आहिनि उहा हिसास जेके पोलिंगूं जेके आहिनि उन हर हिकु पोलिंग जे ॿाहिरि जेको आहे सो उहे 8 जेके आहिनि पुलिस एहलकार जेके आहिनि उहे क़ाइमु उते पंहिंजूं ड्यूटियूं ॾींदा। उन सां गॾोगॾु जेको हथ जो जेको SHO आहे उहो पिणु जेको आहे सो उते जेको आहे सो उन्हनि पोलिंगनि जी जेको आहे निगरानी कंदो। उन सां गॾोगॾु जेको आहे सो SHO जेको आहे पंहिंजो SSP जेको आहे ऐं DSP जेको आहे उहे बि जेको आहे सो उतां जी निगरानी कंदा। उन सां गॾोगॾु जेको आहे सो DIG पिणु जेको आहे उन्हनि पोलिंगनि जी जेको आहे सो पिणु निगरानियूं कंदा। जे त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके आज़ाद जेके उमेदवार आहिनि या जेके सियासी जेके उमेदवार आहिनि उन्हनि पारां जेके आहिनि कार्नर गॾिजाणियूं जेके आहिनि उहे पिणु जेको आहे सो कोठायूं पियूं वञनि ऐं हर हिकु जेको आहे सो गली ऐं जेको आहे सो मेन रस्तनि ते जेको आहे सो कार्नर जेके आहिनि जलसा नंढा नंढा कया पिया वञनि ऐं जेके हिते मुख़्तलिफ़ जेके बरादरियुनि जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि बरादरियूं जेके तमामु वॾियूं जेके बरादरियूं आहिनि उन्हनि सां जेको आहे सो वोट बैंक जे हवाले सां ॻाल्हि ॿोल जेको आहे सो पिणु उन्हनि जो सिलसिलो जेको आहे सो उहो पिणु जारी आहे। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त 15 तारीख़ ते जेका ही इलेक्शन जेका आहे जेका कराची में जेका खां जेके कराची खां ॿियो मरहलो जेको आहे कराची हैदराबाद उन में जेके वोट जेके वोटर आहिनि उन्हनि जो जेको तादाद जेको आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ थोरो ध्यानु जेको आहे उहो काफ़ी आहे, छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा मौजूदा जेका आहे उहा हुकूमत जी धुर बि आहे ऐं 15 साल जेके आहिनि हुनखे जेको आहे सो हुकूमत कंदे बि आहे। उन हवाले सां जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे कराची जे कुझु जेके ज़िला आहिनि उन्हनि में उनजी पोज़ीशन मज़बूत आहे, पर उन सां गॾोगॾु जमायत इस्लामी सां जेका आहे और पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जेको आहे सो मुक़ाबिलो करिणो पवंदो, जंहिं लाइ जेको आहे सो ॿिन्हिनि जमायतुनि पारां जेके आहिनि नोह ऐं चोटी जा जेके आहिनि ज़ोर लॻाए पिया वञनि। जॾहिं त उन सां गॾोगॾु PTI बि जेको आहे पंहिंजी कोशिशुनि में जेको आहे सो जारी आहिनि। MQM जेको आहे सो उहो पिणु जेको आहे सो कोशिश में जारी आहे त कंहिं बि तरीक़े सां जेको आहे सो उहे जेके मकानी जेके चूंडूं आहिनि उन्हनि जा जेके
पंहिंजो वोट आहे उहो जेको आहे सो पाण उन जा अॻवान जेके आहिनि उहो पाण उमेदवार जेके आहिनि उहो खटे अचनि। जॾहिं त जेको आहे सो मेयरशिप जे लाइ जेको आहे सो टई जेके जमायतूं आहिनि उहे पिणु जेको आहे सो मतिलबु मथे मुक़ाबले में आहिनि ऐं ज़ोर शोर सां आहिनि। त MQ में पाकिस्तान बि जेको आहे सो पंहिंजो मेयर कराची में आणण जे लाइ कोशिशूं वठी रही आहे। जॾहिं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको आहे उहा बि मेयर जेको आहे आणण जे लाइ उहा पिणु जेको आहे सो कोशिश आहे त पाण जेको आहे सो कराची में जेको आहे सो मेयर जेको आहे उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो हुजे ऐं उन सां गॾु जमायत इस्लामी बि जेको आहे उन जूं कोशिशूं पिणु जारी आहिनि त कंहिं बि तरीक़े सां जेको आहे सो असांजी जेका हीअ कराची आहे उनखे क्लीन स्वीप करे ऐं जमायत इस्लामी जो जेको आहे मेयर जेको आहे सो चूंडियो वञे। जी महिरबानी नबी बख्श ख़ासकेली तव्हां असांखे कराची में मकानी चूंडनि जे हवाले सां आगाही ॾिनी। कराची खां पोइ नाज़रीन हैदराबाद में बि जेके लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन थी रही आहे उन जे हवाले सां बि अपडेट वठूं था एजाज़ लिगारी खां। एजाज़ तव्हां आगाह कजो हैदराबाद में चूंड सरगर्मियूं कीअं आहिनि, वोटरनि जो जेको आहे सो कीअं थो रुझान नज़र अचे, उम्मीदवार छा पिया कनि? जी, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान के ऐलान मूजब कराची और हैदराबाद में 15 जनवरी ते बलदियाती चूंडू थियण वञी रहियूं आहिनि। नए तकबंदियुनि तहत हैदराबाद में 9 टाउन ठाहिया विया आहिनि, 186 यूनियन काउंसिलूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि जिते 2500 खां वधीक उम्मीदवार हिस्सो वठी रहिया आहिनि, इलेक्शन विड़ी रहिया आहिनि। जॾहिं त हिते 186 उम्मीदवार हिन वक़्त ताईं बिना मुक़ाबले कामयाब थी चूंडिजी आया आहिनि। जॾहिं त हिते जी सूरत हाल इहा आहे त आवाम जो जी अदम दिलचस्पी आहे, आवाम इनमें दिलचस्पी ज़ाहिर न करे रही आहे, जंहिं सबबु वोटनि जो टर्नआउट भी घटि रहण जो ख़दशो आहे। ॿिए तरफ़ उम्मीदवार भी पुरुमीद आहिनि त इलेक्शन ज़रूरु थींदी ऐं इलेक्शन में हू कामयाब थी करे आवाम जी ख़िदमत जे लाइ चूंड जी ऐवान में ईंदा। वॾी महिरबानी एजाज़, हैदराबाद में मकानी चूंडनि जे हवाले सां तव्हां असांजे नाज़रीन खे अपडेट कयो। कराची ऐं हैदराबाद या ॿियनि ज़िलनि में बि चूंड सरगर्मियूं जारी आहिनि, उते कहिड़ी सूरत हाल आहे उन बाबति तव्हांखे ॿिए प्रोग्राम में असां ज़रूरु आगाही ॾींदासीं। तेसिताईं असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहो SS न्यूज़।